तंगवानी बरसां पुलिस चौकी ते हथियारबंदनि जे हमले फायरिंग में शहीद पुलिस एहलकार अली मोहन मलिक जी जनाज़ा नमाज़ ॻोठ अकबर बाजकाणी में अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में एसएसपी कश्मीर कंदकोट इरफान अली समूह, डीसी कश्मीर कंदकोट मुनर अली मिठाणी, रेंजर्स जे उहदेदारनि डीएसपी अब्दुल रशीद मंगी, लियाकत अली मलिक, मुख्तुम समो खान मलिक, सईद अहमद खान बाजकाणी, रईस निज़ामुद्दीन मलिक, रईस नज़रुल मलिक ऐं ॿियनि वॾी तइदाद में शिरकत कई। साथ ही पुलिस एहलकारनि पारां शहीद के सलामी पेश कई वई। शहीद जनाज़ा नमाज़ बाद शहीद के सवें आलनि अखियुनि सां अबाणे कब्रिस्तान ऐं मिटी मां हवाले कयो वियो। शहीद पुलिस एहलकार 1988 में पुलिस में भर्ती थियो। शहीद पुलिस एहलकार जे पोयनि में हिकु न्याणी ऐं 3 पुटनि जी औलाद पिणु आहे। एसएसपी कश्मीर कंदकोट इरफान अली समूह चयो त जवान पुलिस एहलकार अली मोहन मलिक ॿारनि सां विढ़ंदे शहादत माणी आहे, खेनि सलाम पेश कयूं था। ओॾां वाक़े ख़िलाफ़ न ई का कार्रवाई थी सघी, न ई वाक़े जो केस दाख़िल थी सघियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ तंगवानी। अल्लाहु अकबर। शहीद साथी को अलविदा इस्लामी नगीब। शहीद सलाम गार्ड सलाम फन। गार्ड इचे फन गरीब इचे फन। गार्ड आसान बस।